प्रोग्राम पियो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं बदीन ज़िले जे शहर शहीद फाज़िल में। असां ॾिसंदासीं हिन शहर जा कहिड़े नमूने जा मसइला आहिनि। साईं तव्हां ॿुधायो त हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि। साईं सिंध TR जी महिरबानी जो हिन शहर जे अची मसइलनि खे पाण ॿुधणु चाहिनि था। उनखां अलावा त टाउन कमेटी हवाले सां ॾिठो वञे त 1 करोड़ 60 लख रुपए जी बजट महीने में अचे थी पई। शहर में गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। उनखां बाद में वाटर प्लांट लॻो पिया, फिल्टर प्लांट जेको 3 सालनि सां मुकमिल तरह बंदि आहे, जंहिं ते 3 करोड़ रुपया गवर्नमेंट जी लागत आई आहे। इहो असांजी आवाम जो पैसो आहे जेको का आवाम खे सहूलियत कोन पई मिले पाणी हवाले सां। केतिरा ई घर वठे टाउन जा मुलाज़िम पगारूं खणनि पिया, पर शहर में का सफ़ाई वग़ैरह कुझु बि कोन्हे का। तालका अस्पताल ऐं शहर ॾिसो हली त तालका अस्पताल में केतिरी करोड़ रुपया बजट अचे पई, उहा कहिड़ा मेडिसिन वञनि पिया, कंहिं मरीज़ खे का सहूलियत वग़ैरह मेडिसिन कोन मिले पई। शहर जी हालत ॾिसो, ॿियो ॿारहाड़ी में बंदि पयल स्कूल आहिनि, स्कूल में को मास्तर कोन्हे, को वॾेरनि जो उताकूं बणियल आहिनि। असांजी तालीम खां सिंधी माण्हू महरूम लॻा पिया आहिनि। तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा मसइला आहिनि शहीद फाज़िल शहर जा। हाँ, असीं त सभ खां पहिरीं सिंध TR जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जो जेको आहे ॿियनि शहर जीअं गोलारची में बि आया आहिनि। उनखां अलावा असांजे गोलारची शहर में तमामु घणा जेको स्पेशल मसइला आहिनि। ड्रेनेज निज़ाम जो मसइलो आहे। इनखां अलावा जेको स्कूल आहिनि, स्कूल में प्राइमरी स्कूल उनजी अहिड़ी कंडीशन आहे जो मुकमल तौर तबाह आहे। असांजे उनजे पासे में ई आहे मोनोटेक्निकल कॉलेज आहे जेको तक़रीबन 14 सालनि खां वठी जेको आहे उते गैराबाद आहे। उते तक़रीबन 110 कमरा ठहियल आहिनि। कमरा त ठहियल आहिनि, पर उनमें जेको आहे रहंदड़ जेको माना ख़ाली के माना सम्झो खंडर लॻो पियो आहे। उनमें इहा हालत आहे, उते कुता ऐं गॾायूं बीठियूं आहिनि मौजूदु आहिनि, पर ॿाहिरनि लाइ जेको मुस्तक़बिल जा महिमान आहिनि उन्हनि खे कुझु नथा ॾियनि। उते इहा हालत आहे। उते जेको आहे तक़रीबन 110 कमरा आहिनि, ख़ाली पिया आहिनि। प्राइमरी जेके ॿाहिरि आहिनि उहे जेको आहे यूनिक काउंसिल जी जेको ऑफिस आहे उन में उते अची ॿाहिरि पढ़नि था। उते जेको आहे उन्हनि जेको प्राइमरी वारनि पंहिंजो जेको आहे उते जेको कयो आहे। उनखां अलावा हिते जेको आहे टाउन कमेटी आहे 1 करोड़ 60 लख रुपया बजट अचे थी। हिते इहा हालत आहे। असांजी जेको आहे जॻह जॻह ते किचिरो आहे, जॻह जॻह ते ढेर लॻो पियो आहे। उनखां अलावा हींअर जेको ताज़ो सुप्रीम कोर्ट ऑर्डिनेंस पास कयो त छपरा ठाहियो माण्हुनि जा एसी छा कयो आहे। हिते जेको मख़सूस माण्हू आहिनि, स्पेशल पर्सन आहिनि, उन्हनि खे जेको आहे नुक़सानु जेको ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे नुक़सानु पहुचायो आहे। स्पेशल पर्सन माण्हू आहिनि उन्हनि खे कुझु बि न कयो आहे। जेका वॾेरा आहिनि उन्हनि खे छॾे ॾिनो आहे। ग़रीब जेको हिते बिरयानी जे दुकाननि ते कमु कनि था, उनखां अलावा जेको जूसनि जा गाॾा लॻाए वेठा, रेड़ा लॻाए वेठा, उन्हनि खे त जेको आहे एसी पंहिंजो मनपसंदि माण्हू सम्झी ग़रीबनि सां एॾो ज़ुल्म कयो आहे। पंहिंजा जेका मख़सूस माण्हू आहिनि उन्हनि जूं त छपरा लॻा पिया आहिनि, बिल्डिंगूं ठही पियूं आहिनि, उन्हनि खे त केरु कोन थो ॾाइनि। इनखां अलावा हिते जेको आहे तमामु घणो जेको आहे UTP आहे। UTP आहे। असां वटि ऑयल निकिरे थो, गैस गोलारची में ई निकिरे थो, पर हिते असां वटि इहा हालत आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा मोहम्मद नवाज़ चांडियो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में असां 10 सालनि खां वठी उनखे इक़्तिदार में त विहारियूं था, वोट त ॾियूं था, पर अलाए किथे गुम हूंदा असां अॼु ॾींहं ताईं न ॾिसण में आयो। उनखां अलावा शहीद फाज़िल राव इस्माइल राव उनजो पुटु आहे। हिते जॾहिं माण्हू रोड ते दरबदर थिया पिए, माण्हू हिते जेको आहे हीअ जेको रोड हद दख़लियूं ॼाणाए माण्हुनि खे बेदख़ल कयो वियो पिए। उन टाइम ते न को शहीद फाज़िल राव जो पुटु ॾिसण में आयो, न को MP नवाज़ चांडियो ॾिसण में असांखे आयो। इहो ई आहे असांजे गोलारची। ॿुधायो त इन मसइले जो कहिड़ो हल आहे। मसइले हल इहो आहे, असांजी क़ौमी अहिड़ी आहे त ॿियनि ते असीं मायार छा करियूं। असांजो MP आहे, मुंहिंजे ख़्याल में असां 10 साल थिया आहिनि उन में मुंहुं ई कोन ॾिठो आहे। ॿ-टे ॾींहं असां टीवियुनि ते इश्तिहार बि हल रहिया, अख़बारुनि में बि इश्तिहार हल रहिया, त महिरबानी करे असांजो MP ॻोल्हे ॾियो त उन जी महिरबानी थी। तव्हां ॿुधायो त शहीद फाज़िल शहर जा कहिड़ा मसइला आहिनि। साईं शहीद फाज़िल जा मसइला इहे त जेके हिते ॾिसूं पिया त जेके मख़सूस माण्हू जी ऐं नालो नथो वठां, पर मख़सूस माण्हू जेके आहिनि उहे शहर जो मसइलो आहे, पर मख़सूस माण्हू जेके आहिनि उन्हनि जी छॾ छूट आहे। बाक़ी मूं जहिड़ो को ग़रीब माण्हू आहे, को आम माण्हू आहे, को वापारी माण्हू आहे, उनजी माना को पुछा गिछा कोन्हे। ऐं हुनखां अलावा त हिकिड़ो रोज़गार आहे जी, इंसानु ग़रीब माण्हू आहे, बाज़ार जो माण्हू आहे, शहर जो माण्हू आहे, उनजो को अहसासु न आहे। को माना हिते चूंडियल माण्हू आहे, को माना सरकारी माण्हू आहे, त उहो पुछा गिछा करण वारो कोन्हे त बाबा छा पियो थिए छा न पियो थिए। ऐं जे लोड शेडिंग जो तव्हां ॾिसो त हर कलाक खां पोइ, हर 2 कलाक खां पोइ लोड शेडिंग आहे। ऐं को माना उन्हनि खे इहा अहसासु कोन्हे त इन्हनि जो फ्रिज सड़ी वेंदो या इन्हनि जी मोटर सड़ी वेंदी या इन्हनि खे को मसइलो थी। हर अधु कलाक खां पोइ यकदमि बिजली माना मिंट में 3-4 झटका बिजली जा ॾियो छॾनि। साईं असीं हिन ॻाल्हि खां आज़ार में आहियूं। को असांखे ख़ुदा जे नाले ते को अहिड़ो छॾाइण वारो अचे, को अहिड़ो निजात देहंदा अचो जेको माना हिन शहर जो छा त हिन मुसलमाननि खे आज़ादु कराए। असांखे सम्झ नथी अचे त हीअ छा मसइलो पियो हले, छा इहा ॻाल्हि पई हले। त ॿुधायो त जेका
तहलके म्यूनसिपल आहे उनजो कहिड़ो किरदारु आहे? साईं तालके म्यूनसिपल जी किरदारु इहा आहे त असांखे सम्झ में अचे थी, असांखे माना ख़बर पए थी त हिन जो एतिरो बजट अचे पियो, जेको बजट अचे पियो हुन बजट मुताबिक़ हिन ते ख़र्च न पियो थिए, हिन ते ख़र्च न, सिधी साईं हर माण्हू सम्झे थो हिन ते ख़र्च न पियो थिए। साईं जेके माना इहे टाउन कमेटी वारा या जेके इहे माण्हू आहिनि जेके पुॼंदड़ आहिनि उहे माण्हू आहिनि, ॿियो हाणे केरु आहिनि? तव्हां ॿुधायो त कहिड़े जा मसइला आहिनि शहीद फाज़ल शहर जा? शहीद फाज़ल शहर जा जेके मसइला त अनेक आहिनि, पर जेको मेन मसइलो आहे सो ड्रेनेज जो आहे। गुज़िरियल 3 साल खां अॻु में जेको असांजी पंहिंजी हुकूमत आहे पीपल्स पार्टी जी, उन में 13 करोड़ मंज़ूर थिया हुआ। उन जे ग्राउंड में उन्हनि जेको हिकिड़ो वॾो खॾो ठाहे सॼो जेको शहर जो ड्रेनेज ऐं गटर जो पाणी उहो उन में स्टोर करे उते गॾु कयो। अॼु बि तव्हां ॾिसो त उते बाक़ाइदे धप आहे, एतिरी आहे जो मासूम ॿार जेके आहिनि, छोकिरा आहिनि, उहे पढ़नि कोन पिया ऐं पढ़नि था त उहे बीमार थी वञनि था। ऐं उते हाई स्कूल जेका दर्सगाह आहे, असांजी तइलीम गाह आहे, उन में गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, उते का सफ़ाई मौजूदु कोन्हे। ऐं जेको फिल्टर प्लान उहो अॻु में दोस्तनि तव्हांखे ॿुधायो त उहो अञा बंदि पियो आहे। करोड़े रुपयनि जूं मशीनरियूं उहे ख़राबु पियूं थियनि। इन खां पोइ टेक्निकल कॉलेज जेको आहे, जेको 14 करोड़ जी लागत सां तयारु कयो वियो, उन में हींअर गड्ढा, कुता ऐं मुख़्तलिफ़ जेके हीरोनी माण्हू उते राति जो वञी कचारियूं कंदा आहिनि। बाक़ी न को उन में का तइलीम आहे, न को कॉलेज चालू कयो वियो आहे। हायर सेकेंडरी स्कूल आहे असां वटि, उन जी बि इहा ई हालत आहे। उन में जेको सो तइलीम त आहे, तइलीम जारी आहे, पर उन में उस्तादनि जी खोट आहे, उन में फर्नीचर जी खोट आहे, उन में पाणी कोन्हे, उन में बाथ वग़ैरह कोन्हे। जेके छोकिरा बॉय जेके हाई स्कूल जा छोकिरा आहिनि उहे उते वीचारा परेशान आहिनि, जेके ॿाहिरां खां अचनि था। तक़रीबन 1200 शागिर्द आहिनि, उन्हनि जे लाइ को बाथ कोन्हे, उन्हनि लाइ को कूलर कोन्हे। सो मुकमल तरह सां टाउन ऑफिसर जेके आहिनि, टाउन में जेके करप्ट हले पई ऐं उहे मिली जुली करे उहे खाइनि पिया। केरु पुछण वारो कोन्हे। असां बुख हड़तालूं कयूं, असां घोड़ा बि कई दफ़ा, नेब खां जांच कराई वञे, इहो ज़ुल्म बंदि कयो वञे। असां सुप्रीम कोर्ट खे बि गुज़ारिश कई, अपील कई, पर हिते बेहसी आहे, हिते केरु ॿुधण लाइ असांजी तयारु कोन्हे। ऐं कुझु शहर जे माण्हुनि जी बि ग़लती आहे। हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त शहर अक्सर जेके शहरत आहे, जेके माण्हू शहर जा आहिनि, शहर जा वापारी आहिनि, उहे थोरा घणा ॿाहिरि जा आहिनि। कुझु वाणिया मिठी जा आहिनि, कुझु थर जा आहिनि, कुझु भूलाखान जा आहिनि, ऐं उहे हिन में दिलचस्पी रखनि ई कोन पिया। ऐं हिते जो शहर जो माण्हू मिसकिन माण्हू आहे, लाड़ जो पंहिंजो माण्हू सो डप मां त बसि जुलूस कढंदासीं, बदिजी वेंदासीं, धरणंदासीं, बदिजी वेंदासीं। इन करे हू माण्हू अचनि कोन था, न को एहतिजाज करण वारो आहे। हिते हिज़्ब इख़्तिलाफ़ जी का नाले वारी का शइ कोन्हे, जेके आहे ई कोन। बाक़ी इन जे करे को एहतिजाज वग़ैरह थिए कोन पियो। जेको करे थो उनखे नाकाम बनाए छॾीनि, तशदुद पुलिस ज़रिए, दाबे ज़रिए। ऐं उन खां पोइ जेको मंशा जो हिते वॾो आज़ार आहे। असां इलाही दफ़ा कोशिशि कई आहे त हिते मंशा बंदि थिए, पर उन जे बावजूदि पुलिस जेको सो उनखे वठियो मंथली ऐं मंशा चालू आहे। राति जो 8 बजे खां पोइ शरीफ़ माण्हू, को निमाज़ी माण्हू शहर में हली कोन थो सघे। इन खां शहर जे लाइ असां इलाही कोशिशि कई आहे, पर हिते को ॿुधण वारो आहे ई कोन। असांजो अर्ज़ु इहो, तव्हां किथे बि वञो, हैदराबाद, टंडो मोहम्मद खान, मातली, बदीन ऐं गोलारची, किथे बि सरकारी आर्डर कोर्ट जो या को बि मसालो सरकारी कानून ते को बि काग़ज़ खणी ऐं शहर जी भञ टोड़ न कराई आहे। पंहिंजी ॾाढ मुड़सी कराई वई आहे। जेको ॾाढो मुड़ुस आहे, तुंहिंजे 10 फुट दुकान अॻियां ठहियो पियो गली में, ऐं जेको ग़रीब आहे उन 5-7 फुट पोइते दुकान तोड़े पियो वञे। ऐं सरकार जो कमु आहे त असां ग़रीबनि खे रोज़ी ॾियनि, ऐं रोज़ी जी बजाए जेके बि टपड़े से बि खसिया पिया वञनि, मोचड़ा हया पिया वञनि, परेशान कयो पियो वञे। तव्हां ॾिसो सॼी गली में असां वटि अचनि, असांखे 4-5 चकर असांखे वार्निंग ॾी विया आहिनि, तव्हां उथो, पंहिंजूं जॻहियूं ख़ाली कयो, जंहिं न त असां रेंजर्स घुराईंदासीं, ॾाढा माण्हू घुराईंदासीं, असां कानूनी कार्रवाई कंदासीं। वॾा डप ॾिना पिया वञनि। असां ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। असांखे इज़त जी रोज़ी मिले, असांखे न नौकिरी मिली आहे, न को अहिड़ो को सरकारी इदारे में को हिते खां वॾी फैक्ट्री आहे, ग़रीब वेही उते रोज़गार जो मसइलो कोई हल करे सघनि, पंहिंजा बच्चा पारे सघनि। असां ग़रीब माण्हू कहिड़े तरीक़े त कहिड़े गस वठूं, या कंहिंजे पुठियां लॻूं। अमीर, जागीरदार, वॾेरा सभु हिते वॾेरशाही आहे। जंहिंजे हथ में मोचड़ो आहे उनजो सलाम कनि पिया, जंहिंजे हथ में मानी ऐं रोज़ी जे टुकर जी तलाश में हुनखे चिभाटियो चिफियो पियो वञे। असांजो अर्ज़ु इहो आहे त कॾहिं बि असां ॾे अचनि था, सुभाणे वार्निंग ॾियनि, अॼु त सुभाणे असां ईंदासीं, बाज़ार जे अंदरो सफ़न सफ़ाई कंदासीं। कंहिं बि वॾनि शहरनि में शाही बाज़ार जी या सब्ज़ी मार्केट जी भञ टोड़ न कई वई आहे। हिते सिर्फ़ु पंचायत करे ऐं ग़रीबनि ऐं मज़ूरनि खे 120 फुट जी गली आहे, उन जी सफ़ाई जे बावजूदि न थियण जी वजह सां उहो 30 फुट करे ग़रीबनि खे सिर्फ़ु गाॾनि वारनि खे धिकियो ई उथारियो पियो वञे ऐं मिसकिन मार कई पई वञे। असांजो इहो अर्ज़ु आहे। MP MN उन्हनि छा कयो आहे? MP MN इहो कनि पिया त मिसकिन मार करे ॿियो हुन छा पुॼंदो।
इहो ई उन्हनि जी असां ते हावी थियनि, ग़रीबनि ते हुननि हमेशह हावी हूंदा आहिनि। जॾहिं वोटनि लाइ ईंदा आहिनि असांजा पुट थी ईंदा आहिनि, जॾहिं असां कम लाइ वेंदा आहियूं असां पीउ बि थियण लाइ तयारु न हूंदा आहिनि। ये हाल लगी पई है जड़े पासे वन जुलूम है गरीबन सा, पैसे आ रही लठ गरी है गरीबन सा जुलूम है। MP थियो जी चंदा मिनिस्टर थींदो है, ये हिन चक्कर कोन ईंदा। जिते इलेक्शन ईंदो न हुते बाबा साईं रठ खणी बीठा हूंदा, बाबा ॾियो असांखे वोट ॾियो। बाक़ी कम जे टाइम ते केरु वेझो अचे कोन थो, केवट वञूं बाबा साईं असांजो ज़ुल्म, केरु वेझो अचण लाइ तयारु कोन। मसला इहे आहिनि। ॾिसो न हाणे हीउ शहर अवां पाण ॾिसो पिया, चारई पासा कैमरो हणो, जेको ॾिसो पिया हीउ बुनियाद ॾिसो पिया, ग़रीबनि जा पटनि पिया, पैसे वारे जा हिन लेन में ॾिसो हिन सिधाई था 2 दुकानूं छॾिजी वियूं आहिनि, उहे कोन आहिनि। हू छो साफ़ियुनि जूं आहिनि, उहे छॾिजी वियूं आहिनि। बाक़ी ग़रीबनि जूं टोटल ठाहे छॾियूं आहिनि। हिन लेन में बिल्कुलु कैमरो खणी हलो, ऐं अव्हां सां गॾु हिते सॼी सिधाई करे ॾेखारियो। ॾिसो न कानून हुजे बराबरि हुजे, सभिनि ग़रीब हुजे अमीर हुजे पैसे वारो हुजे, त इंतज़ामिया बाबा पुलिस थी वधाए न, हू त डायरेक्ट मोचड़ा थी हणनि। वो तो थोरो घोड़ा घोड़ा कर, वो तो लठ खणी बीठी है। पुलिस जे पुछूंस था त ही इज्जत वारे माण्हू जो दौर कोन्हे, ॿिन्ही नथनि सां हाणे गाॾीअ में। मसला हाणे सॼो पाकिस्तान में मसला आहिनि, हिकिड़े हिते त कोन्हे। कराची में जेको टाउन तबिको आहे उन सभई जेके हड़प जेके बि टाउन में तक़रीबन करोड़ खां मथे बजट अचे थी, उनमें तरक़ियाती कम जेको टाउन जो गलियूं आहिनि या अंदरि जेके घटियूं आहिनि गलियूं आहिनि, सा उन्हनि ते तक़रीबन 25% बि ख़र्चु कोन थो थिए। ठीकु आहे, हिकिड़ो टाउन में जेको मुंहिंजे ख़्याल में हिते रहे थो, उनजो हिकिड़ो माना हिकिड़ो पटे वारो आहे, उनजो पंजाब खां माण्हू आहिनि, उनजो घर ठाहिण आया आहिनि। छा एतिरो पैसो उन टाउन में हिते उनखे पघार मिले थी? छा इहे कंहिं माण्हू खे ख़बर न आहे जेके पंजाब खां माण्हू मुंहिंजो हिते घर ठाहिण आया आहिनि, टाउन जो उहो हिकिड़ो किला रखी या पटे वारो आहे? छा इहे उनखे न आहे ख़बर आहे? उन MP में खे न आहे ख़बर आहे भई टाउन जो पैसो आहे, असां टाउन ते ख़र्चु करियूं, उन ग़रीबनि माण्हुनि जे उन्हनि गलियुनि ते, उन्हनि रोडनि रस्तनि ते ख़र्चु करियूं, ऐं उन्हनि गलियुनि में उहे ग़रीबनि जा ॿार घटि में ॿुॾी मरी वञनि था। छा MP MLA असांखे वोट वठी करे वञनि था, इहे उनखे न आहे ख़बर आहे? त घटि में घटि असां ग़रीबनि माण्हुनि खे रोज़गार ॾियूं। टाउन जे अंदरि जेको पघार आहे उहो पघार बि जेको सही नमूने सां उन्हनि ग़रीबनि माण्हुनि खे नथो मिले। ठीकु आहे, हालत इहा शहर जी असांजी आहे त छा ॿुधायूं, माना मसला ई मसला आहिनि। अमीर माण्हू ॾियां ॾींहुं अमीर थींदो वञे ऐं ग़रीब माण्हू ॾियां ॾींहुं ग़रीब थींदो वञे। ठीकु आहे, त बराए महिरबानी असांजी इहा जेको टाउन जो कम से कम जेको पैसो अचे थो, उनमें घटि में घटि त 25% या 50% उनमें शहरनि जे गलियुनि ते, शहर जे रोडनि ते, शहरनि जे रस्तनि ते, उन्हनि शहरनि जे ग़रीब आवाम ते ख़र्चु थियणु खपे, ऐं उन्हनि जी बाक़ाइदे वेरीफाई थियणु खपे त भई टाउन जो पैसो आयो सो कि न आयो। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसला आहिनि तव्हांजे शहर जा? साईं शहर जो मसइलो आहे त ग़रीब माण्हू जेके मिसकिन आहिनि, बेरोज़गार आहिनि, उनखे गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे उन्हनि खे पंहिंजो रोज़गार ॾियनि, या उन्हनि खे डोड़ाए ॿाहिरि कढी छॾनि, उन सां ज़ुल्म कनि। वॾेरा रुॻो अचनि वोट वठो पंहिंजे घर वञण लाइ, ऐं सफ़ाई था शहर जूं करनि, पहिरीं पंहिंजी सफ़ाई कराइनि। जेके अहिड़ो सॼो मुल्क जो पैसा खाई गवर्नमेंट जा ऐं मिसकिननि जी मज़लूमनि जी ज़कातूं खाई, उशरनि जा पैसा खाई पंहिंजा पेट भरे वठो, उन जी सफ़ाई कनि कोन था, शहर जी सफ़ाई था कनि। इहो ज़ुल्म आहे। नौकिरी तव्हां ॿुधायो कहिड़ा मसला? सही मसलो इहो आहे इन शहर जो अंदरि जेकी सही बाज़ार मिसकिन अंदरि रोज़गार कनि पिया, जंहिंजा माना की 15-15 भाती घर में आहिनि, उनखे बेरोज़गार कयो वञे पियो। बाज़ार त असल में 120 फुट ई आहे, ऐं उनखे गैर मौजूब जेके माना की दुकानदार आहिनि उहे ॿाहिरि रोड ते निकिरी आया आहिनि, ऐं ग़रीब जेके रोड ते विच में वेठा उनखे उथारे वञे पियो। दुकानदार उहो ई मालामाल थींदा वञनि, ग़रीब वीचारो उहो ई सुञ माना उन रोज़ी कोन थी मिले। हिते जेके अॻुवान आहिनि, जेके टोन ऑफिसर आहिनि, माना 5-5 हज़ार में ड्यूटियूं माना नौकरियूं खपाइनि पिया, कंहिंजे माना हर माना 5-5 लख में जेके नौकरियूं खपाइनि पिया। मिसकिन उहे दर बदर कंहिंजी ॻाल्हि ॿुधी कोन थी वञे। ग़रीब वीचारा जेके बाज़ार में वेठा आहिनि, चौक में मुकमल उहो अंदरि चौक जी सफ़ाई कई वञे पई, ऐं दुकानदार उहो साॻी जाइ ते पंहिंजी जेके रहण वारा आहिनि, 5 रुपया कमाइण वारा, उन केरु ॻाल्हि ॿुधण वारो कोन्हे को। हिते जीअं बि माना की हीउ असांजो साहिबु वॾो आयो आहे, AC साहिबु आयो, उहो ईअं चई वियो आहे सिर्फ़ु विच में बाज़ार जेके माण्हू वेठा आहिनि उनखे साफ़ु करायो, बाक़ी दुकान भले वेठा हुजनि। इहो किथे इंसाफ़ कोन्हे की अंधानगिरी जा कानून आहे ई कोन। कानून ईअं कोन थो चवे जेके ग़रीब वीचारा बेरोज़गार थियनि ऐं जेके अमीर ॾियां ॾींहुं अमीर थींदा वञनि, इहो तरीक़ो न आहे न। हक़ हक़ थींदो आहे, नाग नाग थींदो आहे। इहो सिर्फ़ु कानून ईअं ई चवे थो त ग़रीब जी जेको हिफ़ाज़त कयो, ग़रीब जो रुख न पुॼायो। हे त माना की हिते लुटेरा दलाल जेके आहिनि सिर्फ़ु ग़रीबनि जा पोयां आहिनि, कंहिंजी ॻाल्हि माना जेको ॿुधण था चाहिनि, ग़रीब उहो ई सूरनि में आहे। तव्हां ॿुधायो गोलार जी शहर जा कहिड़ा मसला आहिनि? तइलीम सिहत छा सूरत हाल आहे, ॿिया कहिड़ा मसला आहिनि? असां वटि तइलीम जे हवाले सां गोलाची ते जेको आहे तेलको आहे उहो अक्सर करे माना पोइते रहियल आहे। हालांकि मक़ामी असां तेल कंपनियूं बि आहिनि, ऑयल गैस वग़ैरह जी फील्डूं हुअण जे बावजूदि मोनू टेक्निकल कॉलेज जी बिल्डिंग 15 सालनि खां वठी तयारु हुअण जे बावजूदि बि बंदि थी पई आहे। उन सां गॾोगॾु अगरि सिहत जे हवाले सां अगरि ॾिसो वञे, तेल के अस्पताल खे हेड क्वार्टर जो दर्जो ॾियण जे बावजूदि लखनि रुपयनि जी माहिवार बजट मिले थी। उन जे बावजूदि अगरि पेट सूर जी गोरी बि अगरि ॾियणी वञे थी त उहो 12 लिखियो
डॉक्टर वग़ैरह लिखी था ॾियनि, उहो ॿाहिरां ॾिनी वञे थी। ॿियो त थियो शहर में रस्तनि जी अहिड़ी हालत आहे, गंदगी जो अक्सर हर चौक ते हर गली में गंदगी जा ढेर आहिनि, गटर नाला उबता वञनि था ऐं अक्सर करे पीअण जो पाणी लाइ। ॿियो त थियो पीअण जो पाणी जा जेको ॿुधायूं त डॉक्टर अॻे MNA जी तरफ़ां डॉक्टर फेमिना मिर्ज़ा वज़ीर आज़म हिते आयो गिलानी साहब, तॾहिं उन जी तरफ़ां फिल्टर प्लान ॾिनो वियो असांखे तक़रीबन 4 खां 5 करोड़ रुपयो। उहो तक़रीबन वध में वधि 3 महीना खां 4 महीना ट्रेनिंग खाते हलियो, पोइ उहो अञा नाकारा थी घर ते वेठो पियो आहे। ऐं ॿियो बि अक्सर करे ॿियो त असीं इहो तव्हांजे आया आहियो उन्हनि खे तव्हांजे थ्रू इहो ई रिक्वेस्ट कंदासीं त असां हिते मक़ामी माण्हू आहियूं ऐं पढ़ियल लिखियल बि आहियूं, नौजवान तबिको बि आहियूं। अक्सर करे हिते असां वटि जेको आहे तेल कंपनियूं त एतिरियूं आहिनि, पर मक़ामी माण्हुनि खे नौकिरियूं वग़ैरह कुझु बि कोन थी ॾिनो वञे। ॿियो त ठहियो मक़ामी NGOs बि सो कमु कनि पियूं, उहे बि सिर्फ़ु जेको बि कमु आहे सिर्फ़ु करप्शन जो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। ऐं जेको अगरि पैसा ॾियो त कमु थींदो, न त ॿियो अगरि कुझु अगरि अॼु बि तव्हांखे अगरि हेल्थ खाते में या जेका ॿिए कंहिं बि खाते में अगरि तव्हां 5 लख रुपया ईंदा, 10 लख रुपया ईंदा, तव्हांखे नौकिरी घर वेठे मिली वेंदी। पर जेको ॿियो जेको सिर्फ़ु कागज़ खणी डोड़ंदो वेंदो ऐं हुनखे कुझु बि कोन मिले। साईं ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि गोलार्ची शहर जा? गोलार्ची शहर में तो मसलन जा अंबार आहिनि, जहिड़े पासे ॾिसिजे उन पासे मसला ई मसला आहिनि। सिहत जा मसला आहिनि, उनखे अलावा तइलीम जा मसला आहिनि, सफ़ाई सुथराई जा मसला आहिनि। हिते कंहिं बि क़िस्म जो को बि तरक़ियाती कमु कोन थो थिए। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि इहो आहे त गोलार्ची तइलको जेकी आहे तेल ऐं गैस जी दौलत सां मालामाल आहे। ते हूंदे बि हिते जा जेके कामोरा आहिनि, टाउन जा हुजनि चाहे तक जा चूंडियल जेकी MPA MNAs आहिनि, उहो कंहिं बि क़िस्म जो शहर में को बि तरक़ियाती कमु करण में बिल्कुलु जेके आहिनि उहो ख़बर न आहे उन्हनि जी कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि। पर हिते कंहिं बि क़िस्म जो को बि कमु न आहे थियो। हिते टेक्निकल कॉलेज जेकी आहे पोइ 10 सालनि खां उनजी बिल्डिंग त ठही आहे, पर हाणे हू उनखे तव्हां ॾिसंदा त हू पंहिंजे ज़बून हाली जो शिकार आहे, डंदी पई वञे, पंहिंजी उमिरि पूरी करे पई वञे, कंदी पई वञे, पर उन ते कंहिं बि क़िस्म जी जेकी आहे उहो तवजह कान पई ॾिनी वञे। ऐं हींअर त काफ़ी टाइम खां असीं इहो ॿुधूं पिया त उते जेकी आहे उहो स्टाफ बि मुक़ररु थी चुको आहे, उनजी मशीनरी जा पैसा अची चुका आहिनि, पर ग्राउंड ते ॾिसूं त का बि शइ कान्हे का। उन में न दरियूं लॻियूं आहिनि, न दरवाज़ा लॻा आहिनि, न कंहिं बि क़िस्म जो मतिलबु उते जेके माण्हुनि जूं शादियूं वग़ैरह थियनि पियूं, उते जेके आहिनि उहो मवालियुनि खे असीं इहो ई चई सघूं था त उहो मवालियुनि लाइ अजो ठहियलु आहे। गोलार्ची तइलको आहे, उनमें जेके आहे उहो शागिर्दनि लाइ का बि सहूलियत मौजूदु कान्हे का, लाइब्रेरी कान्हे का। गोलार्ची जहिड़ो तइलको आहे, तेल ऐं गैस जी दौलत सां मालामाल आहे, उनमें बिल्कुलु यानी कि तइलीम लाइ कंहिं बि क़िस्म जी जेकी उहो का बि सहूलियत मौजूदु कान्हे का। शहर जी हालत ॾिसो, हंधा हंधा जेके आहिनि उहो गटर टुटा पिया आहिनि, शहर में रस्तनि ते पाणी पियो हले, मतिलबु सम्झ में नथो अचे। हींअर त काल टियों ॾींहं खां जेकी आहे उहो इहो ॻाल्हि ॿुधूं पिया असां हिते, ऐं हू बि ऑब्ज़र्व बि कयो आहे त तइलके अस्पताल में जेकी आहे उहा 9 लख रुपयनि जी ख़रीदारी पुठियां जेकी आहे MS कई आहे, उन मां टके जी बि का बि दवा मौजूदु कान्हे का। ऐं पंहिंजो अकाउंटेंट ऐं MS साहब जेकी आहे उहो मिली भगत सां उहो 9 लख रुपया खणी विया आहिनि। ऐं हिते माण्हुनि खे ज़रे जी टके जी पेनाडोल गोरी बि कोन थी मिले। मतिलबु इहो शहर में मसइलनि जा अंबार आहिनि, कंहिं बि जेकी क़िस्म जो को बि हिते ध्यानु कोन थो ॾिनो वञे। उहो चाहे तइलका अस्पताल हुजे, टाउन में 1 करोड़ 56 लख रुपया मंथली बजट अचे थो। उन जे बावजूदि बि जेके आहिनि तव्हां ॾिसो हिते शहर में ऑब्ज़र्व करे ॾिसो त हर हंधि जे गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। जॾहिं टाउन ऑफिसर वटि माण्हू हर रोज़ु तक़रीबन शिकायतूं खणी था वञनि, पर तंहिं हूंदे बि टाउन ऑफिसर साहिबु हिकिड़ो बासर MPA जो पुटु आहे, जेको विच में त हिनखे बदिली थियो हितां खां, उन खां पोइ पाण त लंडन वियो हलियो, उतां खां वेठे फ़ोन कॉल ते जेकी आहे हुननि उतां खां ई दुबारा ऑर्डर हिते करायो। ॿुधण में अचे थो त फरियाल टालपुर साहिब जो जेकी आहे उहो ख़ासि माण्हू आहे। मतिलबु बासर माण्हू असां ते मरिया विया आहिनि, जेके हर महीने जी बजट जे खाईंदा पिया वञनि, कंहिं बि क़िस्म जो को बि तरक़ियाती कमु कोन था कराइनि। हींअर त हिते असां वटि हद दख़िलनि जे हवाले सां जेके ऑपरेशन थियो, उन जी मिठी बि दुकानदारनि खे कोन नसीब थी। ऐं TMO साहिब जा जेके आहिनि माइट आहिनि, उन्हनि जूं राइस मिलूं आहिनि, उहा मिटी बि खणी उन्हनि जी टाउन जे सरकारी ख़र्च ते खणी वञी उहो उन्हनि जी भराए करे ॾिनी वञे। हालांकि असां उन्हनि खे काफ़ी चकर माण्हुनि जेके उहो चयो त बाबा इहा साॻी मिटी जेकी आहे उहा तव्हां खणी हाई स्कूल ग्राउंड जेकी हर साल तव्हां ॾिसंदो त बरसातूं हुजनि या ईअं ई उन में गटरनि जो पाणी बीठो आहे, उते जमा कयो ताकी उहो गटरनि जो पाणी ख़तमु थी वञे, त उते मच्छरनि जी अफ़ज़ाइश थिए पई, माण्हुनि खे तमामु जेके आहिनि उहो ॾुखियायूं पेश अचनि पियूं। पर तंहिं हूंदे बि को बि हिते कंहिं क़िस्म जो ध्यानु कोन थो ॾिनो वञे। कंहिंखे चऊं MPA MNAs आहिनि उहे नज़र कोन था अचनि वधीक। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि गोलार्ची शहर जा?
साईं असांजो तइलको गोलाची जेको सो कुदरती नेमतुनि सां मालामाल आहे, पर असांजे हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेको सो सम्झो त 0-0 आहे, यानी कि उहे जी वोट वठी विया आहिनि, अॼु ताईं ज़ाहिर कोन थिया आहिनि। उन सां गॾु असांजे तइलके गोलाची ऐं बिल्कुलु शहर तराई जो गोलाची जा जेके मसइला आहिनि, त मसइलनि जे लाइ त ॾिसो सिर्फ़ु मसइला ई मसइला आहिनि। ऐं हिते तमामु जेको वॾे में वॾो मसइलो मेन जेको समाजी बुराइनि जो, जंहिंमें मंशात जेका सरेआम हले पई, जंहिंमें पुलिस जो जेको मुकमल जेको तावन आहे उनमें, जंहिंमें ठरो गुटको ऐं मैनपुरी वग़ैरह उहा तमामु घणी आहे, ऐं जेको सो जंहिंमें पुलिस जो बिल्कुलु जेको साथ आहे जेके सो गॾु हलनि पियो। ऐं शहर जा जेको सो मसइला आहिनि उहे त खोड़ सारा आहिनि। जेकॾहिं तइलके अस्पताल में ॾिठो वञे त उते ट्रामा सेंटर जो जेको हाल आहे, जेको ॿुधाइनि पिया त चार्जूं जी कोन मिली सघी आहे जेको असांजे MS खे, ऐं जेकॾहिं ऑपरेशन थिएटर आहे त उनमें डॉक्टर आहिनि कोन, ऐं जेकॾहिं राति जो या को एमरजेंसी में को केस वञे थो अस्पताल में त उते डॉक्टर कोन हूंदो आहे, सिर्फ़ु पटे वाला ऐं जेको सो हू झाड़ू हणण वारा वेठा हूंदा आहिनि, जेके एतिरे ताईं जो इंजेक्शन बि कोन थी मिले हुनखे, ख़ाली जेका इंजेक्शन हूंदी आहे उहा बि कोन मिलंदी आहे, उन लाइ बि उनखे जेको सो शहर में जेको लिखी ॾींदा आहिनि उहा तव्हां वठी अचो। त असां सां इहे मसइला तमामु घणा आहिनि, ऐं जेकॾहिं चवण जे लाइ जेको टाइम त बिल्कुलु घटि आहिनि। थैंक यू। इन ज़िले जे शहर गोलाची जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं बदीन जे सन TV जे ज़िले रिपोर्टर शकूर मेमन सां। जी शकूर, तव्हां ॿुधायो त गोलाची शहर जा कहिड़े नमूने हिते मसइला आहिनि ऐं तव्हांजे ख़्याल में त मसइलनि जो कहिड़ो हल आहे? सॼी सिंध जीअं बदीन ज़िले जो गुलाची शहर बि मसइलनि जो ॻढ़ बनियलु आहे। बदीन ज़िले मां निकिरंदड़ तेल जी वधि मां वधि आमदनी तइलके गुलाची मां थिए थी, जिते हिते जंहिंजे हेडक्वाटर में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। बदीन ज़िलो लाड़ जो उहो इलाइक़ो आहे जंहिंमें सॼी सिंध खां अपर सिंध खां पोइ राइस मिलुनि जो तइदादु तमामु घणो तइलके गुलाची में आहे, जिते 150 खां वधीक राइस मिलूं आहिनि। पर हिते जे आम माण्हू जी ज़िंदगी गुरबत जी लकीर खां बि हेठि गुज़ारे थी। हिते जे माण्हू जो रहण कहण मां ईअं महसूसु थींदो आहे त हीउ शहर अञा ताईं बदीन ज़िले जे हिन तइलके गुलाची वारे शहर में न को ड्रेनेज जो निज़ाम आहे, गंदे पाणी जे निकाल जो सिस्टम, ऐं न वरी को शहरनि जी 1.5 लख वारी आबादी खे को साफ़ु पीअण जो पाणी मैसर आहे। हिन शहर खे मेन रोड हिकिड़ो ई बदीन कराची रोड लॻे थो, जेको रोड बाअसर कब्ज़ा माफ़िया जे वर चढ़ियल आहे, ऐं कोशिशि करे हर उहो माण्हू जेको पॉलिटिकल इन्फ्लुएंस रखे थो उनजी कोशिशि हूंदी आहे त आउं हिन रोड जे ॿिन्ही पासे को कब्ज़ो करे को बहितर पैसा कमायां। बदीन ज़िले जे हिन गुलाची जे शहर जूं उहे बाज़ारूं जेके हिन खां अॻु में 120 फुट वेकिरियूं हुयूं, कब्ज़ा माफ़िया जे वर चढ़ी हाणे उन तां माण्हू बि नथो लंघे सघे। बदीन ज़िले जे गुलाची वारे शहर जी जेकॾहिं माहौलियाती आलूदगी जे हवाले सां असीं ॾिसंदासीं त आउं सम्झां थो त पाकिस्तान जे सभ खां वधीक मुतासिर शहरनि या इलाइक़नि में गुलाची जो ही शहर मुतासिर माहौलियाती आलूदगी जे करे मुतासिर शहर नज़र अचे थो। साॻी तरह जीअं सॼी सिंध में चूंडियल नुमाइंदा अवाम खां परे ऐं पंहिंजे बंगलनि में आरामी आहिनि, ईअं ई गुलाची जा जेके MPA ऐं हिते जी हिकिड़ी MNA जी सीट आहे। सिंध जो ही इलाइक़ो जेको आहे सो बिल्कुलु उत्तर सिंध जे उन्हनि इलाइक़नि वांगियां अमन अमान जी सूरत हाल खां जेका आहे सा उबतड़ जे हिसाब सां उन लिस्ट में अचे थो, पर ताज़ो जेको बदीन जो SP ख़ालिद मुस्तफ़ा उन जी बहितर कोशिशुनि सां का अमन अमान जी सूरत हाल में बहितरी आई आहे। बिल्कुलु सिंध जे उन्हनि सभिनी शहरनि जीअं हिते बि कंहिं बि क़िस्म जी तव्हांखे हुकूमत जी रिट नज़र न ईंदी। मामूली ज़मीन जे खाते लाइ बि मुख़्तियार कर ऑफिस में 10 खां 15,000 रुपया ॾियणा पवनि था, ऐं जेकॾहिं को बि माण्हू को प्रॉपर्टी वठे या ट्रांसफ़र करे त उनखे पंहिंजे उन सर्टिफिकेट हासिलु करण लाइ बि महीननि जा महीना हिन खे मुख़्तियार कर ऑफिस जा चकर काटणा पवंदा आहिनि। ज़रूरत हिते इन ॻाल्हि जी आहे त सॼी सिंध जीअं को वॾो ऑपरेशन गज़ब टाइप को करप्शन जे ख़िलाफ़ु अचे त का बहितरी थिए, न त को मुश्किल लॻे थो। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त गुलाची शहर जे माण्हुनि खे जेतोणीकि खोड़ सारी शिकायतूं आहिनि। हिन शहर जे माण्हुनि जो चवणु इहो आहे त हिन शहर जा दावेदार हिन शहर जा मां वोट वठी असेंबली ताईं पहुचंदड़, ऐवाननि ते पहुचंदड़ MNA MPA मुकमल तौर ते हिन शहर मां खां लातइलक़ आहिनि। गुलाची शहर में हिन शहर जा रहवासी पाणी जे लाइ कहिड़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। हिन शहर जा ग़रीब माण्हू ड्रमनि ज़रिए पाणी भरे पंहिंजनि घरनि
ॾांहुं पहुचाइनि था ऐं इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन शहर में हिन शहर जा हाकिम हिन शहर जा जेके चूंडियल नुमाइंदा पंहिंजे आवाम सां कहिड़े क़िस्म जी सचाई रखनि था ऐं इहो बि अंदाज़ो करे सघिजे थो त हिन शहर मां कहिड़े क़िस्म जा रोशन मेमार अॻिते हली पंहिंजो पाण खे बहितर साबित कंदा। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन शहर जे मसइलनि खे तकड़ी बुनियाद ते हल कयो वञे। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।